मटियारी ज़िले अंदर ताज़िन बरसातुनि खां पोइ ॻोठनि ऐं शहरनि मां गंदो पाणी निकाल न थियण ऐं ज़िले जे अवामी मसइलनि जे हल जे हवाले सां माशाअल्लाह हाउस ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले मटियारी जे सदर नसीर अहमद मेमण ऐं मटियारी अवामी इतिहाद जे अॻवाननि फ़कीर मोहम्मद मंसूरी, सरदार अयाज़ मेमण, रहमतुल्लाह तुर्क ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़िले मटियारी में ताज़िन बारिशुनि जे करे थियल नुक़सान जे करे पूरे ज़िले खे आफ़त ज़दा करार ॾेई ढिल माफ़ कई वञे ऐं थियल नुक़सान जो अज़ालो माली मदद जी सूरत में अदा कयो वञे। ॻोठनि जी सर्वे कराए माली नुक़सान जो जाइज़ो वठी माली मदद कई वञे। लोकल गवर्नमेंट जी करप्शन ऐं ग़लति पॉलिसियुनि जे करे जेको अवाम जो नुक़सान थियो आहे उन जो अज़ालो कयो वञे। रोड रस्तनि ऐं गलियुनि में जेको गंदो पाणी बीठल आहे फौरी तौर ते पाणी कढाए ॾिनो वञे। जेकॾहिं हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतज़ामिया हिननि मसइलनि ऐं ॻाल्हियुनि ते तवजा न ॾिनी त इनशाअल्लाह मुहर्रम शरीफ़ में आशूरे खां पोइ पूरे ज़िले अंदरि एहतिजाज कयो वेंदो ऐं DC ऑफिस मटियारी जे अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वेंदो।